अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स जी मुक़ररी रूल्स जे उबतड़ करार ॾेई छॾी। 2018 में डॉक्टर्स जे 1783 ख़ाली जायुनि ते थियल इम्तिहान ऐं साॻे साल में गॾियल चटाभेटीअ जो इम्तिहान रद्द करण जो फ़ैसिलो। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे 2017 रूल्स बि मुअतल करे छॾिया। अदालत फ़ैसिले में चयो आहे त वॾे वज़ीर खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन मुक़ररु करण जो को बि इख्तियार नाहे। वफ़ाक़ी हुकूमत नए माली साल में GDP जो हदफ़ 5% ऐं 2023 में 6% रखण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त हिसाबदार जे मुआइशी ग़लतियुनि खे इमरान ख़ान भोॻियो। नून लीग जी ग़लत फ़ैसिलनि सबबि मईशत खे $20 अरब जो नुक़सानु थियो। नून लीग हुकूमती बजट जे जवाब में मुतबादिल बजट आणण जो ऐलान करे छॾियो। शहबाज शरीफ़ चयो आहे त स्टेट बैंक हुकूमत जे मुआइशी अंगनि जी तस्दीक न करे रही आहे। हुकूमत सर्कुलर रेट कंट्रोल कयो आहे त बीणो कीअं थी वियो आहे। 11 रुपयनि वारी बिजली 19 रुपयनि ताईं फ़ी यूनिट कंदड़ हुकूमत ॿुधाए त महांगाईअ ते कंट्रोल छो अञा ताईं न आहे थियो। कर्ज़ वठी मुलाज़िमनि खे पघारूं अदा करण PTI हुकूमत मुआइशी मुहाज़ ते मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॾखण एशिया में सभ खां वधीक महांगाई पाकिस्तान में आहे। सिंध में तरक़ियाती कमनि लाइ वज़ीर अज़म खां 350 अरब रुपया मंज़ूर कराया। हुकूमत NOC जारी न करे रही आहे। NOC जारी न थी त सूबे जी वफ़ाक़ खां मिलंदड़ रक़म हलंदड़ महीने लैप्स थी वेंदी। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त सिंध सरकार धाड़ेलनि ख़िलाफ़ रेंजर्स जी मदद वठण खां इनकार कयो आहे। सिंध सरकार मुलाज़िमनि जी पघार कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻाराइण सां मशरूत करे छॾी। वॾे वज़ीर पारां कोरोना खां बचाव वारी वैक्सीन न लॻाराईंदड़ सरकारी मुलाज़िमनि जी जुलाई वारी पघार रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि सॼे सिंध जी ऐं शहीद बेनज़ीराबाद में बि मुतालबनि जी मञता लाइ नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो। जंहिं मौक़े ते शमसुद्दीन होत अमजद द्रोही समीर अहमद बुगियो ऐं ॿियनि चयो त हेल्थ डिपार्टमेंट वांगुरु पॉपुलेशन डिपार्टमेंट खे बि कोरोना रिस्क अलाउंस ॾिनो वञे। उन सां गॾु पघारुनि में इज़ाफ़ो ऐं अपग्रेड कयो वञे। रिटायर्ड मुलाज़िमनि खे उन जी हयातीअ में ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे ऐं पॉपुलेशन जे सभिनी मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾिनो वञे ऐं वफ़ाक़ वांगुरु सिंध जे मुलाज़िमनि जी पघारुनि में बि 25% वाधि कई वञे। रहियल कॉन्ट्रेक्टर मुलाज़िमनि खे पको कयो वञे। नवाब शाह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी हिदायतुनि ते कोरोना वायरस SOPs ते अमल कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर ड्यूटी अब्दुल ख़ालिक पारां शहर जे मुख़्तलिफ़ शादी हॉल्स होटल्स रेस्टोरेंट जा ओचिता दौरा। SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते खान मैरिज हॉल जेम खाना रेस्टोरेंट ऐं अफवा लेडीज़ क्लब मैरिज हॉल सील। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ में एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं टाउन इंतज़ामिया तरफ़ां शहर जे हद दख़लियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।